मां इहो बि ॿुधाइण थो चाहियां त मूंखे ख़रीद करण वारो अञा मां पुट सिंध में ॼणियो ई कोन्हे। दावा सां थो चवां ऐं कंधु मथे करे थो ॻाल्हायां। मां अॼु बि चवां थो त पेंशन जा नोटिफिकेशन रोकराए असां सिंध जे मुलाज़िमनि जी वॾे में वॾी फतह कई। ग्रुप इंश्योरेंस मैनुअल फंड 6 अक्टूबर ते सिंध कैबिनेट प्रिंसिपल एग्रीड कयो आहे। तव्हांजो ग्रुप इंश्योरेंस मैनुअल फंड इंशाअल्लाह ताला उनजो मैकेनिज्म कंप्लीट आहे। अॼु न त सुभाणे उहो ज़रूरु मिलंदो। मुंहिंजा दोस्तो, DRA जो अल्टरनेटिव डिफरेंशियल अलाउंस आहे जेको तव्हां खणी विया हुआ। सिंध एम्प्लॉइज अलायंस जे प्लेटफॉर्म ते तमामु तर सिस्टर एसोसिएशन सिंध गवर्नमेंट जे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जूं तंज़ीमूं उन्हनि जा मरकज़ी सदर अलायंस में शामिल आहिनि। 8 रुकनी टास्क कमेटी में मरकज़ी लीडर सभु शामिल आहिनि ऐं मूं इंडिविजुअल कॾहिं को फ़ैसिलो कोन कयो। जेके फ़ैसिला थिया इज्तमाही ऐं सभिनी जी सलाह सां, सभिनी सीनियर लीडरशिप जी सलाह सां। मां अॼु बि चवां थो त पेंशन जा नोटिफिकेशन रोकराए असां सिंध जे मुलाज़िमनि जी वॾे में वॾी फतह कई। अॼु बि पंजाब ऐं फेडरल में पेंशन रिफॉर्म्स जेके न्यू आहिनि इम्प्लीमेंट थी विया आहिनि। सिंध जा मुलाज़िम तव्हां उन्हनि खां पुछो जेके रिसेंटली रिटायर था थियनि त उन्हनि जी पेंशन, उन्हनि जी कम्यूटेशन जेका 47% कट लॻी वई उहो वापसि थियो आहे। इहो नंढिड़ो कमु कोन्हे। ग्रुप इंश्योरेंस मैनुअल फंड 6 अक्टूबर ते सिंध कैबिनेट प्रिंसिपल एग्रीड कयो आहे। पर 57 साल जो एक्ट चेंज थी वियो। तव्हां GP वठण लाइ तव्हां हिन हेडमास्टर खां फॉरवर्ड करायो, TO खां करायो, HSTO तो वरी DO साहब वटि वञो, पोइ डायरेक्टरेट वञो, वरी तव्हांजी सिल्क वेरीफाई थींदी। बाबा हिते त खरबे रुपयनि जा पैकेज आहिनि। हे बिलियन ऑफ रुपीज़ जी जंग पाण विड़ी रहिया आहियूं। सालनि जूं साल तारीख़ूं हलंदियूं। तव्हांजी 2 महीननि जी तारीख़ में तव्हांजा पेंशन नोटिफिकेशन रुकिया। तव्हांजो ग्रुप इंश्योरेंस मैनुअल फंड इंशाअल्लाह ताला उनजो मैकेनिज्म कंप्लीट आहे। अॼु न त सुभाणे उहो ज़रूरु मिलंदो। ऐं उन खां अलावा DRA मां पंहिंजे सॼी सिंध जे मुलाज़िमनि उस्तादनि सभिनी खे इहो मैसेज ॾियणु थो चाहियां। मुंहिंजा दोस्तो, DRA जो अल्टरनेटिव डिफरेंशियल अलाउंस आहे जेको तव्हां खणी विया हुआ। पंजाब में आहे स्पेशल अलाउंस, फेडरल गवर्नमेंट में आहे DRA डिस्पेरिटी रिडक्शन अलाउंस। पर तव्हां सभिनी जी दुआउनि सां सिंध गवर्नमेंट खे असां मञायो त DRA ॾियणो आहे। पर इहो ॿुधाइण थो चाहियां सभु अहल पढ़िया लिखिया आहियो त उनजो नेमुल बदल खणी विया। सिर्फ़ु 5% सिंध गवर्नमेंट येस कयो अथनि ऐं हाणे परसेंटेज कैबिनेट तय कंदी। 5% मिले 7,05,000 मुलाज़िम। ख़बर त केतिरो अमाउंट हूंदो। इहा नंढड़ी ॻाल्हि काथे आहे। ऐं मां इहो बि ॿुधाइण थो चाहियां त मूंखे ख़रीद करण वारो अञा मां पुट सिंध में ॼणियो ई कोन्हे। दावा सां थो चवां ऐं कंधु मथे करे थो ॻाल्हायां। जेकॾहिं किथे खुटल हुजनि सिंध हुकूमत जो वॾो माण्हू अची मीडिया ते बीही वॾियूं प्रेसूं करे ख़ासकेली साहब गस्टा सिंध हाजी अशरफ ख़ासकेली डिजल हाजी ज़ात जो आहे। तव्हांजी तहरीक में तव्हां सम्झो था त क्या हे 16 तारीख़ हिन तहरीक में के थ्रेड न हुया। पर डिजल पाक जो आहे। मां अॼु बि लफ़्ज़ रिपीट थो कयां, मां कुसी सघां थो, मरी सघां थो, लेकिन पोइ हिते कॾहिं बि न हटियो आहे, न हटां कॾहिं सोचे ई नथो सघां सिंध जे मुलाज़िमनि जे कंहिं इशू ते कंहिं क़िस्म जी कंप्रोमाइज़ करे पोइ हिते हटण लाइ सुवाल ई नथो पैदा थिए।